नासिम ब्रेकिंग न्यूज़ हमारे शेयर कंदासी फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू एपीआरजे वेबसाइट कम चले वही है। खबर हमारे शेयर कई पिया अवां खे ॿुधायां त ऑफिशियल वेबसाइट जी एड्रेस लगाइण ते टेक्निकल ख़राबी जो पैगाम अची रहियो आहे। टेक्निकल माहिर एपीआर जी वेबसाइट ऐं मेन सर्विस में आयल ख़राबी ठीक करण में अञा ताईं नाकाम नज़र अचनि पिया। एपीआर जी वेबसाइट ऐं मेन सर्विस ख़राबी सबबि शहरनि ऐं कंपनियुनि खे टैक्स जमा कराइण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ हमारे शेयर कई पिया फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू एपीआर जी वेबसाइट कम छॾे वई आहे। अवां खे ॿुधायां त ऑफिशियल वेबसाइट जी एड्रेस लगाइण ते टेक्निकल ख़राबी जो पैगाम अची रहियो आहे। टेक्निकल माहिर एपीआर जी वेबसाइट ऐं मेन सर्वर में आयल ख़राबी ठीक करण में अञा ताईं नाकाम नज़र अचनि पिया। एपीआर जी वेबसाइट ऐं मेन सर्वर में ख़राबी सबबि शहरनि ऐं कंपनियुनि खे टैक्स जमा कराइण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। अवां खे आगाह कई पिया फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू एपीआर जी वेबसाइट कम छॾे वई आहे। अवां खे ॿुधायो त ऑफिशियल वेबसाइट जी एड्रेस लगाइण ते टेक्निकल ख़राबी जो पैगाम अची रहियो आहे। टेक्निकल माहिर एपीआर जी वेबसाइट ऐं मेन सर्वर में आयल ख़राबी ठीक करण में अञा ताईं नाकाम नज़र अचनि पिया। एपीआर वेबसाइट ऐं मेन सर्वर में ख़राबी समेत शहरनि ऐं कंपनियुनि खे टैक्स जमा कराइण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि।